स्टेप्टा यूनियन जिंदाबाद, स्टेप्टा यूनियन जिंदाबाद, स्टेप्टा यूनियन जिंदाबाद, स्टेप्टा यूनियन जिंदाबाद। खैरपुर नाथन शाह में सिंध टेक्निकल एम्प्लॉइज यूनियन के मुलाजिमन पारां पगारूं न मिलण जे करे एहतजाजी मुज़ाहिरो। जीअं त खैरपुर नाथन शाह में सिंध टेक्निकल एम्प्लॉइज यूनियन के मरकज़ी सॾ ते मुलाजिमन पारां हथन में प्ले कार्ड खणी एहतजाजी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे की अॻुवाणी ज़ुल्फ़िकार जतोई ऐं ॿियनि पिण कई। ज़ुल्फ़िकार जतोई सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त असांजी पगारूं जारी करण में देर कई पई वञे, जॾहिं त डिज़ेस कोटा के तहत भर्ती थियल मुलाज़िम गुज़िरियल 9 महीननि खां पगारुनि खां महरूम आहिनि, जॾहिं त अटॉर्नी जनरल अलाउंस टाइम स्केल ऐं सिहत जूं सहूलियतूं न ॾियण करे सरापा एहतजाज आहिनि। हिननि मुतालबो कयो त सिंध हुकूमत असांजा जाइज़ मुतालबा मंज़ूर करे, न त ॿी सूरत में एहतजाज जो दायरो वधायो वेंदो। कैमरामैन असलम शेख सां गॾु जानी नईम शेख, सोच टीवी, खैरपुर नाथन शाह।